नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में थधि जे वाध खां पोइ शहरियुनि थधि खां बचण जे लाइ लुंडा बाज़ारनि जो रुख कयो, जिथे थधि खां बचण जे लाइ मुख़्तलिफ़ गर्म कपिड़नि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरीश KBC पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, इन वक़्तु मौजूदु आहे खिपरे में। खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में सीउ में इज़ाफ़ो थी वियो। सीउ में इज़ाफ़े खां पोइ शहरी पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ लुंडे जो रुख कयो, जिथे हू गर्म स्वेटर ऐं चप्पल बूट वग़ैरह ख़रीद करे रहिया आहिनि ऐं सीउ खां बची रहिया आहिनि। अचो हिते जेके शहरी आहिनि उन्हनि खां पुछूं था त हू सीउ खां बचण जे लाइ हुननि कहिड़ी कहिड़ी ख़रीदारी कई है लुंडे में। कपड़ों को गांधी गरीबत में गरीब मानू हाल कुछ को उन्हीं बीच फर्क है, महंगा जोर है। मैंने तो अभी ये 200 रुपये की लीन से ये जैकेट जो पहनी हुई है, बहरहाल सर्दी से बचने के लिए तो आदमी लुंडा ज़रूरी है। जिस तरीके से ये लुंडे के अंदर महंगा बहुत है, बहरहाल खिपरो आम शहर के हिसाब से खिपरो बहुत महंगा है। यहाँ मकसद लुंडे के हिसाब से तो यहाँ सस्ता है, लेकिन बाज़ार का जो रेडीमेड है ना वो तो महंगा गरीब आदमी नहीं ले सकता है, इसकी अफोर्ड ही नहीं है। मामला जो गवर्नमेंट की तरफ से जो महंगाई है उस हिसाब से क्या लेगा आदमी, सब्जी ले ले तो बड़ी बात नहीं है। ये लुंडा बाज़ार है सर, सूटर आहिनि, जैकेट आहिनि, जोराब आहिनि, रेट ये मुनासिब आहिनि जेके 50, 100, 150 जहिड़ी शइ अहिड़ो पैसो आहे। हिन साल सर जाम महांगाई आहे, महांगाई हिन साल हर शइ वधी वई आहे, हर शइ महांगी था ॾियनि। हींअर चप्पलुनि खां वठी कपिड़नि ताईं 150 रुपया मीटर लॻो पियो आहे सर। बाबा ख़रीदारी छो त हींअर थोरो मोड़ी बि आहे साईं, हाणे सभु को माण्हू ग़रीबत आहे, पैसनि जो बि हाल साईं पूरो थोरो आहे। मिड़े कमु हले पियो, ही शयूं के महांगियूं आहिनि के सस्तियूं आहिनि, ऐं सभु को माण्हू ग़रीब माण्हू आहे अटे ॿधो वेठो आहे, हाणे ही शयूं वठे पोइ बि माना कमु हले पियो, उन्हनि जो बि अलाह साईं रोज़ी ॾिए पियो। छा करूं, महांगाई जाम आहे साईं, मिड़े कम खे हलाइणो साईं। कोट वठणा महांगा आहिनि हिते, अलाए छाजे करे पहिरीं 30 रुपए 40 रुपए जा हुआ, हाणे 300 रुपए जा थी विया, अलाए सीउ जे करे थी विया महांगा। ठीकु आहे, हींअर साईं ख़रीदारी त हींअर सीउ जी ॿली पियो थियो आहे, सीउ पियो आहे, उन खां पोइ ख़रीदारी असांजी चूरी आहे, सही हले पियो किसो माशाल्लाह। मगर महांगाई जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे त उन हिसाब सां ख़रीदारी तमामु घटि आहे। छा आहे त माण्हू सूटर जैकेट ॾिसण वारा त रश हूंदो आहे, मगर वठण वारा उन पैमाने तमामु घटि हूंदा आहिनि। जी नाज़रीन, हिननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो तव्हां चवणु आहे त थधि में इज़ाफ़े खां पोइ हिननि जा जेके रेट आहिनि उहे बि महांगा थी विया आहिनि। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़